दरगाह आलिया लोअर शरीफ के मौजूदा सजादा नशीन हज़रत पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी तरफ़ां दरगाह आलिया लोअर शरीफ में जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निहायत अक़ीदत और एहतराम से मल्हायो वियो। उन सिलसिले में दरगाह लोअर शरीफ ते जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शानदार और पुरनूर महफ़िल मुनक़द कई वई, जैमें पीर नूरुल्लाह कुरैशी और पीर मोहम्मद साले कुरैशी आयल मेहमानन की आजियां कई। मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की महफ़िल में मौलाना अहमद सादिक बगदादी, मौलाना गुलाम मुस्तफ़ा बुग्यो, मौलाना असदुल्लाह डायरी, मौलाना मुफ्ती मोहम्मद दाऊद जत नईमी, मौलाना अयाज अहमद सुमरो, मौलाना अब्दुल गनी नईमी, मौलाना मुफ्ती हबीबुल्लाह जत नईमी, मौलाना मोहब्बत अली जामी, मौलाना हाफिज़ मोहम्मद जून सब्र समेत बेन उलमा इकरामन सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते रोशनी विधी। संदन चवणो तो हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आलम इंसानियत लाए रहमतुल आलमीन बणिजी आया। संदन अचण से दुनिया रोशन थी पई। अजोके दिहाड़े ते अजोकी तारीख़ ते हज़रत सुल्तान औलिया ख़्वाजा मोहम्मद ज़मा रहमतुल्लाह ताला अलैहि जे दरबार ते ईद मिलादुन नबी जे मौक़े में असां सब शरीक आहियूं ऐं ये बाबरकत महफ़िल आहे। इन में दुआऊं मक़बूल थींदियूं आहिनि। इन में आलिम बुज़ुर्ग अवाम ऐं मुरीदीन कसरत सां ईंदा आहिनि ऐं सभिनी जे लाइ दुआऊं कई वेंदियूं आहिनि। तक़रीबन जॾहिं खां दरगाह शरीफ़ जो हिते क़याम थियो आहे तॾहिं खां हिते लोहारी शरीफ़ में दरगाह शरीफ़ काज़ी अहमद में ईद मिलादुन नबी जा प्रोग्राम थींदा ऐं असां दुआगो आहियूं त अल्लाह ताला ही जेको बाबरकत महीनो आहे उन जे वसीले सभिनी मुसलमाननि ते पंहिंजो रहम फरमाए ऐं जेके मुसीबतूं हींअर मुसलमाननि भाइरनि ते आहिनि उन्हनि मुसीबतुनि खां अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजी पनाह में रखे। दरगाह आलिया लोअर शरीफ़ ते असांजे सजादा नशीन हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी जे तरफ़ां जश्न ईद मिलादुन नबी मल्हायो पियो वञे। ही जेका तक़रीब आहे इहा 300 साल खां मथे जी जेका दरगाह शरीफ़ जी हिस्ट्री आहे। हर साल असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे शान में हिते कसीदा पढ़िया वेंदा आहिनि। संदन जी सवान हयात ते असांजे मुसलमान भाइरनि खे तालीम ॾिनी वेंदी आहे ऐं असांखे अल्लाह ताला खां दुआ आहे त ही बरकतुनि जूं नूर परवर महफ़िलूं जेके आहिनि इहे हमेशह क़ाइमु रहनि। अल्हम्दुलिल्लाह अॼु दरगाह आलिया लवारी शरीफ में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़ीम शान तक़रीब थी, जिनमें मुल्क के मुख़्तलिफ़ उलमा किराम बयान फरमाया। दरगाह शरीफ ते मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेहतरीन इंतज़ामात कया ऐं तमाम वॾे तादाद में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ुलामनि शिरकत कई ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत जो पैगाम रोज़ इश्क जो पैगाम ॾिनो। आख़िरी में मुल्क जे लाइ पाकिस्तान पाक फ़ौज जे लाइ दुआ घुरी हुई। अल्हम्दुलिल्लाह तमाम रूहानी व इरफ़ानी दरगाह जितां असां फैज़ हासिल कयोसीं। जेको सालियाना अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम थींदो आहे जंहिंमें तमाम अवाम अहले सुन्नत शिरकत फरमाई ऐं अल्हम्दुलिल्लाह असां दुआऊं बि घुरियोसीं। तमामु सभिनी जे लाइ दुआऊं घुरियोसीं ऐं दुआ रहिया आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह हे अल्लाह जा जेके कामिल वली आहिनि इहो अमन जो दर्स ॾियण वारा आहिनि ऐं असां अहले सुन्नत वारा बि पुर अमन आहियूं, अमन जो दर्स ॾींदा आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे अमन में रहण जी ऐं अल्लाह पाक पाकिस्तान खे सलामत रखे। अल्लाह पाक पाकिस्तान खे अमन जो गहवारो बनाए। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अॼु दरगाह आलिया लवारी शरीफ़ ते जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी सजादा नशीन दरगाह आलिया लवारी शरीफ़ जिन जे तरफ़ां निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। वॾे तादाद में जमायत सगोरी शिरकत कई ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्रोग्राम में ऐं उलमा इकराम ॿाहिरि खां आया जिन तमामु बहितरीन अंदाज़ में आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान फरमायो ऐं उन खां अलावा रहमत आलम नात काउंसिल ज़िला बदीन जे दोस्तनि नातुनि जा अक़ीदा भी पेश कया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेतिरी बि तारीफ़ ऐं तौसीफ़ कई वञे उहा घटि आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह तमामु बेहतरीन अंदाज़ में ही प्रोग्राम थियो। मीलाद जी महफ़िल में रहमत आलम नात काउंसिल ज़िले बदीन जे नात ख़्वाननि अक़ीदत जा गुल पेश किया, जॾहिं त बदीन ऐं भर पासे जे माण्हुनि समेत दरगाह लोहारी शरीफ़ जे मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई।
आख़िर में मुल्क क़ौम ऐं पाक फ़ौज लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरी वयूं जॾहिं त मीलाद जो लंगर पिणु सॼो ॾींहुं जारी रहियो। जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते दरगाह आलिया लवारी शरीफ़ समेत दारुल उलूम हज़रत सुल्तान औलिया खे झंडनि ऐं पेनाफ्लेक्सनि सां सजायो वियो हो। मीलाद जी महफ़िल में नाज़िरा क़ुरान मुकमल करण ते 6 ॿारनि जी दस्तारबंदी पिणु कई वई, जंहिंजा वर पीर नूरुल्लाह कुरैशी, पीर मोहम्मद सादिक़ कुरैशी, मौलाना असदुल्लाह डायरी, मौलाना गुलाम मुस्तफ़ा बुगियो ऐं ॿियनि ॾिना।